अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियो जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 13। कहाणी ज़िंदगीअ जी न खुटंदड़ कहाणी। मास्तर शाम धारे घर जे दर ते पहुतो, कड़ो खड़काए ओबासी ॾिनाई, खन लाइ संदसि मुंहं ते दुनिया जे नक्शे जहिड़ा गंभीर लेखा उभरी ओभर पाकिस्तान जे नदियुनि वांगुरु मुख़्तलिफ़ धाराउनि में छिकिजी पल में ज़िंदगीअ जे शाम जा झका थी विया। कोट लाहे कुल्हे ते रखियाई, खुथल कालर जा धागा मुंहं में लॻियसि। हिन कंध खे हल्की सट ॾिनी ऐं कुल्हे तां कोट लाहे वीणीअ ते रखियाई। चप चुरियसि, पंहिंजे साए चयाई, मास्तर बदिरां पुलिस वारो हुजां हा, पेशकार हुजां हा, मुख़्तियारकार जो पटे वालो हुजां हा, पर मास्तर न हुजां हा। कड़ी खड़कण जो आवाज़ थियो। संदसि चप हिक ॿिए खे चुटी पिया। संदसि घरवारीअ दर खोलींदे पुछियो, कंहिंसां ॻाल्हाए रहिया हो? पाण सां। पाण सां? हा, पाण सां। मास्तर वाण जे खट ते वेहंदे वराणियो। असांजे हयातीअ जो गपल हिसो पाण सां ॻाल्हियूं कंदे गुज़री वेंदो आहे। हू बूट लाहे पेरनि जूं आङुरियूं मटण लॻो। घरवारी पासे में अची वेठसि। मास्तर ॾांहुं न निहारियो ऐं भेॾियुनि तां मर लाहींदो रहियो। कुझु चवण लाइ उहा आती हुई। पाटीअ ते चुरपुर पे कयाई, मुंड न थे मिलुसि। हेठि गीत ॾेई ॻाल्हायई, पन्ना माउ जे मुड़ुस पन्ना माउ खे बनारसी साड़ी वठी ॾिनी आहे। किको किथे आहे? मास्तर संदसि ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। ॿाहिरि रांदि करणु वियो आहे। ज़ाल वराणियो। ॻाल्हियूं संदसि सीने में उभामी रहियूं हुयूं। चयाई, पन्ना माउ अॼु नई साड़ी पाए अंग्रेज़ी खेल ॾिसणु वई आहे। किके जी खंघि कीअं आहे? ठीकु अथसि, लही वेंदसि। ज़ाल वराणियो। ऐं पन्ना माउ ब्लाउज़ बि बेहदि नंढो सिबायो आहे। ज़रे गॾु भाटी ॾिसण में पिया आयसि। कहिड़ी पन्ना माउ? पंहिंजी नई पाड़े सिरण, जंहिं गुज़िरियल हफ़्ते सॼीअ जाइ लाइ नओं फर्नीचर वरितो हो, जंहिंजो मुड़ुसु तोर माप जो इंस्पेक्टर आहे। हा हा, साॻी। ज़ाल जो मुंहुं ख़ुशीअ विचां बहकणु लॻो। ऐं साड़ीअ ते विलायती शाल बि खणी वई आहे। शाल बि ॾिसण वटां अथसि। मास्तर थुॾे सां बूट खट हेठां करे छॾियो ऐं पोइ ॿई ॿाहूं कंध हेठां ॾेई लेटी पियो। अखियूं बूटींदे चपनि में चयाई, मुगनि छोरनि सां बक बक करे खोपड़ी ख़ाली थी वई आहे। पन्ना मां टेडी कपिड़ा बि त सिबाया आहिनि। मास्तर ख़ामोश रहियो। अखियूं खोले नज़रूं भित ते खुपाए छॾियई। ज़ालंस खे उहा हरकत पसंदि न आई। झक खाधाई, पर तॾहिं बि चयाई, पन्ना माउ जो मुड़ुसु अॼु ॾाढो सुठो सूट पाए ऑफिस वियो हो। मास्तर हिकु तेज़ चुभंदड़ निगाह पंहिंजी ज़ाल ते विधी ऐं खट तां उथी दरीअ वटि वञी बीठो। ॿई मुठियूं दरीअ जे शीखुनि में विझी इन घिटीअ ते निगाह विधी। घिटीअ में पाड़े जा ॿार इटी ॾिकर रांदि करे रहिया हुआ। साम्हूं इस्पताल जे थले ते किको वेठो हो। हथ में कोयलो होसि ऐं कोयले सां थले ते लीका कढी रहियो। तव्हीं बि पन्ना माउ जे मुड़ुस जहिड़ो ब्लू सूट सिबायो न? मास्तर मुंहुं न वरायो। ज़ालंस कुल्हे ते हथु रखी पंहिंजो जुमिलो वरजाइण ख़ातिर चयो, ॿुधो था, तव्हीं बि पन्ना माउ जे मुड़ुस जहिड़ो ब्लू सूट सिबायो। सिबाईंदुसि। मास्तर दरीअ खां ॿाहिरि ॾिसंदो रहियो। कॾहिं? तॾहिं न मुंहुं वराए पंहिंजी ज़ाल जे मुंहं में चिताए ॾिठो ऐं पोइ आहिस्ते वराणियाई, पैसा थींदा त सिबाए वठंदुसि। जवाबु ॿुधी उहा मुड़ुस खां बि ॿ चारि विखूं परे थी बीठी। मथे ते रओ ठाहींदे चयाई, पैसा थींदा? छो न थींदा? असीं ॿियनि खां घटि आहियूं छा? मास्तर कुंड में रखियल मेज़ वटि वञी बीठो। ॿई हथ मेज़ ते रखी कुझु अॻिते झुकियो। पुठी ज़ाल ॾांहुं ई हुयसि त कंधु मथे करे भित मां लटकंदड़ ॼारे ॾांहुं ॾिसंदे चयाई, हा, असीं कंहिंखां घटि थोरो ई आहियूं। असीं कंहिंखां घटि थोरो ई आहियूं। सच बि त आहे, ज़ाल हिकदमि चयो।
अहमद दारोगो न तव्हां जेतिरो पढ़ियल आहे न तव्हां जेतिरी पघार अथसि, पर तॾहिं बि बोस्कीअ जी सुथण कमीस पाईंदो आहे। हथनि में सदाई 6 सोनियूं मुंडियूं हूंदियूं अथसि ऐं ज़ाल रोज़ ज़रीअ जो ब्रोकेट। ऐं अहमद दारोगो आहे, मां मास्तर आहियां। मास्तर वॾे वाके चई झीणे आवाज़ में चयो, चरी मां मास्तर आहियां, तूं सम्झी छो नथी, मां मास्तर आहियां। पोइ तव्हीं बि खणी मास्तर बदिरां दारोगा थियो आहे। मास्तर हिकदमि मुंहुं वराए ज़ाल ॾांहुं ॾिठो, मेज़ वटां हटंदे किताबनि जे रेक भरिसां वञी बीठो। ज़ाल ॾांहुं ॾिठे बिना चयाईं, हीअ ॾिसी थी, ॾिस। हिन ॿई ॿाहूं मथे करे हथ BA ऐं BEd जे डिग्रीअ जे फ्रेमनि ते रखी छॾिया। कुझु देरि भित वांगुरु ख़ामोश रही, फ़क़ति एतिरो ई चई सघियो, हीअ ॾिसी थी। ज़ाल जवाबु न ॾिनो, मोड़ा ॾींदे रंधिणे ॾांहुं हली वेई। अंगर रख हेठां पूरजी विया हुआ। हिन चिमटे सां अंगरनि खे चोरे पोरे रख लाहे छॾी ऐं पासे में रखियल टोकरीअ मां कुझु कोयला कढी अंगरनि ते रखियाईं। पाठो खणी सिगड़ीअ खे हवा ॾियण लॻी। घड़ी खन में कारनि कोयलनि जे तहनि मां चिमकंदड़ चिणगूं टड़काट करे निकिरी पयूं ऐं टुटल तारनि वांगुरु नज़रुनि खां गुम थींदियूं वयूं। चांहि लाइ पाणी अंगरनि ते रखी उहा कमरे में मोटी आई। मास्तर कुर्सीअ ते वेठो हो, हथ में अख़बार हुयसि। उहा संदसि भर में कुर्सीअ जे ॿांह ते चढ़ी वेठी। मास्तर ॾांहुंसि न निहारियो ऐं अख़बार पढ़ंदो रहियो। ॿई ॿाहूं मुड़ुस जे कंध में विझंदे चयाईं, पन्ना माउ जे मुड़ुस, काल्ह हिकु सुहिणो रेडियो बि आंदो आयो। तव्हीं पान वारे जे दुकान ते ख़बरूं ॿुधण वेंदा आहियो न? ज़ालसि चयो, हींअर पन्ना माउ जे घर ख़बरूं ॿुधण वेंदा करियो। मास्तर अख़बार खट ते रखी छॾी वराणियाई, मूं ख़बरूं ॿुधणु छॾे ॾिनियूं आहिनि। रेडियो तां गाना बि ईंदा आहिनि, नाटक ऐं ॿियूं ॻाल्हियूं बि। हिन जुमिलो पूरो न कयो ऐं कुंड वारीअ मेज़ वटां मुड़ुस ॾांहुं ॾिसंदे चयाईं, तव्हीं बि रेडियो वठी अचो न। हू ख़ामोश रहियो। ज़ाल पंहिंजूं ॿई ॿाहूं हवा में पकड़ींदे चयो, हेॾो पन्ना माउ जे रेडियो जेॾो रेडियो आणियो, हू बहू। मास्तर जवाबु न ॾिनो, दरीअ वटि वञी बीठो। इस्पताल जे थले ते संदसि पुट हिकु राकास जी शकिल ठाही हुई, जंहिंजे मथे ते सिंग हुआ। ॾिसो, हिन पंहिंजे ज़ाल ॾांहुं ॾिठो। उहा कुंड वारीअ मेज़ वटि बीठी हुई। उतां ई चयाईं, रेडियो हिन मेज़ ते रखंदासीं, ॾाढो ठहंदो। हू अॻिते वधी आयो ऐं ज़ाल जे साम्हूं अची बीठो। ज़ाल जी अखियुनि में ॾिसंदे पुछियाईं, घर जे ख़र्च पखीअ मां कुझु बचायो अथई? हा, 10 खनि रुपया बचाया अथमि। ज़ाल गदगद थींदे वराणियो। 10 रुपया मां थी ॾियांव, बाक़ी ॿिया तव्हीं विझी रेडियो। मास्तर जो मुंहुं बहकण लॻो। वाछ मां मुर्क लियो पाए चपनि ते चिंबड़ी पियसि। चयाईं, अॼु 30 तारीख़ आहे ऐं मुंहिंजे खीसे में 12 आना खनि मस आहिनि। सुबुह खां ई सौदा वराए वियो हुउमि। अॼु त आणण लाइ नथी चवां, सुभाणे 1 तारीख़ आहे, सुभाणे आणिजो, पर हू बहू पन्ना माउ जे रेडियो जहिड़ो। मास्तर पंहिंजे ज़ाल जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। कोट पाईंदे चयाईं, डॉक्टर अञा इस्पताल में हूंदो, मूंखे 2 रुपया ॾे त किकीअ लाइ दवा वठी अचां। ज़ाल जा पेर फर्श ते चिंबड़ी पिया। संदसि निगाहूं मुड़ुस जे मुंहं ते खुपी पयूं। हू ॾांहुंसि वधी आयो। खेसि छुहंदे चयाईं, असां वटि सभु कुझु आहे चरी, असां वटि सभु कुझु आहे। उन वक़्तु केटलीअ जे तन मां टहिकंदड़ पाणी उछल खाई टांडनि ते वञी पियो। 1967 ईस्वी।